नाज़रीन, आदलपुर वेझो ॻोठ सूमर टगड़ मां मातमी जुलूस बरामद कयो वियो। आज़ादारनि तरफ़ां सीनाज़नी कई वई। तफ़सील ॾिसूं था माजिद कलवर जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं में जिते इमाम बरक अली अलैहिस्सलाम सां हिकु मातमी जुलूस बरामद थियो आहे। मातमी जुलूस में शरीक अज़ादारनि खां पुछा कयूं त हुनजो सिक्योरिटी ऐं ॿियनि सां कहिड़ो मौक़िफ़ आहे। ही का मजलिस आहे, ही असांजी इमाम हुसैन जे गम में थींदी आहे। काफ़ी टाइम खां वठी मजलिस कंदा आहियूं। असां इंतज़ामिया जो हिननि जो तालुकात बि रहंदो आहे। वाह, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शहादत आहे। असां मल्हाईंदा रहियासीं, मल्हाईंदा रहंदासीं जेतिरे ताईं अलाह ज़िंदगी ॾिनी आहे। इन मालिकनि जी ड्यूटी ॾींदा ई रहंदासीं। ऐं इहा जेके आहे पहिरीं मुहर्रम खां वठी 8 रबीउल अव्वल तक इहे ॾियारा अज़ा जा मल्हाया वेंदा आहिनि। इन दस्तूर मुताबिक़ इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेके आहे सो तमामु घणनि सालनि खां इहा आज़ादारी थींदी आहे ऐं मजलिस अज़ा उनखां बाद में जुलूस वठी करे असां इहा आज़ादारी कंदा आहियूं। ऐं असांजो बि इहो ई मौक़िफ़ आहे त आज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी यादि मल्हाइण हर मुस्लमान हर इंसान ते आहे। छो जो अल्लाह से फरमायो आहे पंहिंजे क़ुरान में त हल जज़ाउल इहसान इल्ला इहसान, मूं जेको तव्हां मथां एहसान कयो आहे जो बदिलो एहसान सां ॾियो। छो जो असां ते एहसान आहे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो। साईं, असां वटि हिकु DSP साहब आहे ऐं 3 SHO आहिनि, हिकु पंहिंजो इंस्पेक्टर आहे ऐं 5 हेड कांस्टेबल आहिनि, 60 पुलिस वारा आहिनि। असां बिल्कुलु फुल प्रूफ चारई तरफ़ हिननि खे बंदि करे छॾियो आहे ऐं इंशाअल्लाह जेका बि सिक्योरिटी आहे सुठे नमूने सां कंदासीं। बिल्कुल अहिड़ो को भी मसलो मसाइल न थींदो। नाज़रीन, हितां जा जेका अज़ादार चवण आहे त हज़रत इमाम हुसैन जी यादि मल्हाइण लाइ मातमी जुलूस अज़ादार सभील मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन फरमान लगारी सां गॾु माजिद अली कलवर, मेहरान TV।